दुश्मन आना मुशरिक काफिर एकड़ो पाड़ो घुरायो कि असां वटि आयो आहे हिकु पाण खे नबी थो सॾाए अलाए कहिड़ा असर हिन ते थी विया हलो हिन ते पढ़ाई कयो उहो पाड़ो आयो जे अॼुकल्ह पाड़ा थींदा आहिनि जाली आमिल वटसट कंदा आहिनि पोइ माण्हुनि जा वेठा पैसा फूरी था इहो पाड़ो जाली को आमिल हो आमिल वरी छा जो बहरहाल हुननि जो पाड़ो आयो नबी से दे मोकिलियो त वञी पढ़ी हुज़ूर वटि आयो हिननि मूंखे मोकिलियो आहे त तव्हां ते कुझु असर थिया आहिनि अलाए छा था हिननि खे ॿुधायो त तव्हां मूंखे बि ॿुधायो त मां बि ॿुधां त पोइ वरी मां पढ़ाई शुरू कयां पाण फरमाए वेह त मां तोखे ॿुधायां हुज़ूर इस्लाम तिलावत कुरान जी शुरू फरमाई अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन अर्रहमानिर रहीम मालिक यौमिद्दीन इय्याका नअबुदु व इय्याका नस्तईन इहदिनस सिरातल मुस्तकीम सिरातल लज़ीना अनअमता अलैहिम गैरिल मग़्दूबि अलैहिम वलद्दाल्लीन सूरत फातिहा जी तिलावत मुकम्मल थी आयो हुज़ूर जे मथां पढ़ाई करण जे लाइ जॾहिं अलहम्द जी क़िरात हुज़ूर खां ॿुधई तिलावत ॿुधई अर्ज़ु कई या रसूल अल्लाह कलमो भरायो त मां मुस्लमान थियां थो ये इनकलाब अल्लाह जे क़ुरान सां पे आया ख़ल्क़ जे दिलनि में अल्लाह जो क़ुरान पे आयो उहो अल्लाह जो क़ुरान आहे रमज़ान में नाज़िल थियो आहे हुज़ूर फरमायो रोज़ क़यामत जे ॾींहुं रोज़ बि तुंहिंजी शफ़ाअत कंदो त अल्लाह जो क़ुरान बि तुंहिंजी शफ़ाअत कंदो हिकिड़े पासे दे माण्हू दुआ घुरण में मसरूफ़ आहे मौला मूंखे माल ॾे मिल्कियत ॾे भली आक़िबत कर पुछाड़ी भली कर फलाणी शइ ॾे फलाणी शइ ॾे फलाणी शइ ॾे ॿियो वरी दुआ कोन थो घुरे चुप कयो वेठो थो अल्लाह जो क़ुरान पढ़े क़ुरान जे तिलावत में मसरूफ़ आहे अल्लाह तो फरमायो हुन खे बि ॾींदुसि हिन क़ुरान पढ़ण वारे खे बि ॾींदुसि पर हुन खां वधीक मां हिन क़ुरान पढ़ण वारे खे ॾींदुसि हुनखे घुरण सां मिलंदो हिनखे बग़ैर घुरण जे मिलंदो छो त मुंहिंजे कलाम जे तिलावत में मसरूफ़ आहे भली मूंखां कुझु न घुरे हुनखे वक़्तु घुरण जो मतिलबु आहे तकबुर न घुरण न घुरे जो मतिलबु आहे हुनखे फुर्सत ई कान थी मिले वक़्तु ई दुआ जे लाइ नथो घुरे रुगो क़ुरान वेठो पढ़े रुगो क़ुरान वेठो पढ़े रुगो क़ुरान पढ़े अल्लाह जे हबीब अलैहिस्सलाम फरमायो अल्लाह फरमाए थो हिन खां वधीक आतैतुहु अफ़्ज़ल मा ऊतिस साइलीन जेको घुरण वारनि खे ॾींदो आहे उन खां वधीक अण घुरो क़ुरान जे पढ़ण वारे